जिते तकरीबन बल्दिया वारनि खे चयो सॼो रिकॉर्डिंग करे विया या साहब जेको आहे चेयरमैन जो बैटरी वाला छा आहे उन जो मां सफ़ाई कराए थो ॾियां तव्हांखे पर पूरा 3 महीना 4 महीना ध्यानु अचनि ई कोन था ऐं जेको आहे सो असां चयोसीं असां खां पर्ची जा पैसा बि वठंदा आहिनि असां पंहिंजा घर जा पैसा ॾी असां सफ़ाई कराई पहिरें हिन वक़्तु वरी न आया आहिनि उन्हनि रिकॉर्डिंग बि कई असां मोकिलियूंसीं पर हिनखे सफ़ाई करे था ॾियूं पर अमल न थियो तक़रीबन 3 महीना थिया आहिनि गुज़िरियल त को सीपर न आयो आहे पगारूं घर वेठे पिया था खाइनि ऐं जेको आहे असांखे चवंदा मोकिलियूं पर मोकिलनि नथा बल्दिया नाज़रीन असां हींअर म्यूनिसिपल कॉर्पोरेशन नवाबशाह जी जेका वॾे में वॾी मच्छी मार्केट में बीठा आहियूं जिते हिननि जो चवण आहे जेको मच्छी फरोशन जो त जेको 3 महीना थी विया आहिनि म्यूनिसिपल कॉर्पोरेशन नवाबशाह जो जेको सफ़ाई वारो अमलो गाइबु आहे ऐं उनजे इंचार्ज ऐं म्यूनिसिपल कॉर्पोरेशन जे एडमिनिस्ट्रेटर ऐं जेको सफ़ाई वारे अमले जो असां काफ़ी शिकायतूं बि करे चुका आहियूं लेकिन 3 महीननि बावजूदि को बि सफ़ाई वारो अमलो न आयो आहे जे तरफ़ हिन जो इहो चवणु आहे त जेको असांखां हर डेली जेको पर्ची जे हिसाब जेको रक़म वसूल कई थी वञे जेका डेली असांखां म्यूनिसिपल कॉर्पोरेशन अमलो जेको पैसा सफ़ाई जो को बि जेको ख़्यालु नथो पियो बागर शहीद बेनज़ीराबाद ज़िले जी ही वॾे में वॾी मच्छी मार्केट आहे जिते तक़रीबन लखनि जो कारोबार थिए थो डेली ऐं उनखां सवाइ इन मच्छी जे जेको खाधे पीते जे इस्तेमाल जे करे जेको सफ़ाई न हुअण करे जेको हिते मुख़्तलिफ़ बीमारियुनि पखण जा अंदेशा आहिनि जंहिंजे करे हिननि गंदगी जे वधी वञण करे हिते जेका काफ़ी गंदगी जा ढेर लॻी विया आहिनि तव्हां ॾिसो पिया त हिकु तरफ़ जेको मच्छी फरोश कई पई वञे जेका खाधे लाइ जेके शइ जी वापरायूं था त ॿिए तरफ़ गंदगी जा जेका ढेर लॻल आहिनि जिन मां मुख़्तलिफ़ बीमारियुनि जा जेका जरासीम जेका इन मच्छियुनि में जेका अची रहिया आहिनि लेकिन अफ़सोस सां चवणो थो पए त म्यूनिसिपल कॉर्पोरेशन नवाबशाह जे अमले पारां अदम दिलचस्पी ऐं कोताही सबबि को तवजो न ॾिनो वियो आहे जंहिंजे करे अञा वधीक जेको हींअर गर्मी जे करे जेको बीमारियुनि सबबि बीमारियुनि पखण जा अंदेशा आहिनि जी रज़ामंद ख़ासि ब्यूरो चीफ दिल्ली पाक न्यूज़ करच